हाय गाइस, हाय माण्हू, नओं हफ़्तो नओं वीडियो। अॼु असां दादा किथे था ॻाल्हायूं? अॼु असां थोरो ईअं फनी टॉपिक था खणी अचूं मीम्स जे बारे में। तॾहिं ना ब्लू टी शर्ट पाती आहे। हाँ, ब्लू जो तो कुछ कंसर्न ही कान्हे, पर ठीकु आहे तोखे लॻे आहे थो न, त। इट्स अ हैप्पी कलर। अच्छा हाँ, हाँ ठीकु आहे, मीम्स जो हैप्पी कलर यू वेरी कलर कोऑर्डिनेटेड एक्सीडेंटली। एक्सीडेंटली। ओके, त हाणे नवीन राजपाल, तव्हां मूंखे इहो ॿुधायो, इहे मीम छा थींदा आहिनि? मीमे मीमे न मीम्स थींदो आहे। मीम्स इज़ लाइक शॉर्ट वीडियो या जिफ या त फोटो जेके तव्हां एज अ कॉमेडी पर्सपेक्टिव में रेफर करे सघो था। बट इट ऑल्सो मेक्स अ वेरी स्ट्रॉन्ग सोशल और पॉलिटिकल स्टेटमेंट। हर काई मीम ईअं न थींदी आहे। जेको ठाहे थो माण्हू, हुनजे दिमाग़ में छा थो हले हुन महिल, या कंहिंखे टारगेट करे थो कहिड़े ऑडियंस खे, उहो हुनजे मथां डिपेंड कंदो आहे। पर मीम कैन बी हर्टफुल, कैन बी इन अ पॉजिटिव वे, कैन बी सैड और कैन बी द ट्रुथ। डू आई हैव योर परमिशन टू शेयर वन मीम दैट आई हैव मेड? हाँ हाँ ॿुधायो न कहिड़ी। हो जेको मां टेडेक्स अचीवमेंट खां पोइ SFF बायो चेंज कयो न, त हो जेको ऑरेंज कपड़नि में हीअं न आहे भाई, हाँ जेको हीअ चवंदो वारो। आहे हे न हो, हा हा, उहो ड्रेक आहे जेको रैपर आहे। ड्रेक सिंगर रैपर। आहे। ओके, थैंक यू। मां हुन सुञाणा न छोकिरे खे। त हे जेको शादी.com जा बायो ठाहींदा आहिनि न, हाँ त मां उहो ठाहियो पंहिंजो पाण फर्स्ट लाइफ जो पहिरियों मीम। एडिट योर शादी.com प्रोफाइल केॾो थी ॻाल्हाए, थोरो जल्दी शॉर्ट में मीम माना छा शॉर्ट में ॿुधाइण। त माना मीम माना ईअं एक्सप्लेनेशन न, फोटो ॾिसी सम्झी वञो। हा, ऐं जंहिंखे एक्सप्लेनेशन खपे वरी पोइ उहो वीडियो में शिफ्ट थी वञो। अच्छा, मूं वांगुरु। हा, उहो अलॻि ई वीडियो ठाहियो पोइ हुन लाइ। एंड यू आर अ फैन ऑफ मीम्स? अरे जाम। त बाक़ी त हाणे जेको मां तव्हांखे सम्झायां पई, उहा ज़रूरत न आहे मां हिते फोटो विझंदमि, तव्हां सम्झी वेंदव। त बेसिकली मुंहिंजे चवण जो मतिलबु उहो आहे कि पंहिंजा शादी.com जा प्रोफाइल न ठाहियो, पाण ते कमु कयो। ओके, ईअं रैप अप करणो फटाफट। फटाफट एग्जैक्टली। ओके, त हर हफ़्ते तव्हां रोज़ मीम ॾिसंदा आहियो? मुंहिंजो डेली जो रूटीन आहे। रूटीन इट्स पार्ट ऑफ योर फूड, सोल फूड। हा, टाइम अप लाइक सेशन इन माय डेली डे, न डेली टाइम, माना माण्हू सभु तपाए वञनि। पर्सनल टाइम, यू नो, त मी टाइम। मीम इज योर मी टाइम। एग्जैक्टली, मीम इज माय मी टाइम। जीअं जिम टाइम हूंदो आहे उहे। वाह भावना, वाह वाह। ठीक है। Okay, what do you want to talk about the memes? मीम्स हाणे जीअं रिसेंटली त जॉनी डेप ऐं एम्बर हर्ड जा जाम तव्हां ॾिठा हूंदा कि न ॾिठा हूंदा, हुन सां तव्हां रिलेट करे था सघो कि न, हुन जे बारे में तव्हांखे मां थोरो ॾेखारींदोमांव। प्लीज़। हा, ठीकु आहे, त हलो, त असां पहिरों मीम ते हलूं। त अच्छा, मीम इहे ॾिसजनि किथे? उहे काई ऐप बैप? न, हुन लाइ जाम वेबसाइट्स आहिनि, या त reddit.com आहे, हुन ते बि तव्हां वञी करे ओनली मीम टाइप था करे सघो, त हुन ते बि तव्हांखे जाम मिली वेंदा मीम, अहिड़ी काई ॻाल्हि कान्हे। हुनखां वरी पोइ ॿियूं अथव, गूगल ते तव्हां सिधो डायरेक्ट वेबसाइट ॾिसो, उहो बि सुठो आहे। त गूगल ते ख़ाली लिखो मीम वेबसाइट्स, ओके, त हुन ते तव्हांखे जेको ट्रेंडिंग मिलंदो, जेको तव्हांखे सम्झ में अचे, जेको ईज़ी हुजे, छोकी हाणे इंडिया बि जाम हुन में अचे थी, लाइक इंडियंस बि ठाहिनि था मीम्स। पहिरियों इट वॉज अ फॉरेन कॉन्सेप्ट। हा, पहिरियों माना हिते एॾो पॉपुलर न हुयो, पर जीअं बॉलीवुड मूवीज़ जा के एक्टर एक्ट्रेसिस जा के फनी रिएक्शन्स आहिनि, त हुननि खे हो मीम्स में कन्वर्ट कंदा आहिनि, हुन फोटो खे क्लिक करे। ये व्हाट्सएप ते, हा हा, हो जेके एक्शन्स वारा आहिनि उहे जिफ्स आहिनि। हा, ईअं बाबूराव जो ईंदो आहे। हा हा हा, उहे जिफ्स आहिनि, ऐं के स्टिकर्स बि आहिनि जेके स्टेबल आहिनि। स्टिकर्स माना नो वीडियो, ऐं जिफ्स 3 to 5 सेकंड्स ताईं थोरो कुझु एक्शन हुजे। 2-3 सेकंड्स, पर के 4-5 सेकंड्स बि हूंदा आहिनि, डिपेंडिंग ऑन हाउ मच यू वांट टू कन्वर्ट। के वीडियो बि माण्हू कन्वर्ट कंदा आहिनि जिफ में, पोइ ॾेखारण लाइ हूंदो आहे जिफ, पर हूंदी आहे सॼी वीडियो, उहा चढ़ाइबो आहे अलॻि। वाह साईं वाह, गहराई आहे काफ़ी। हाणे असांखे तव्हांजा फेवरेट मीम ॿुधायो, ऐं तव्हां हाणे कहिड़ी वेबसाइट ते था ॾिसो? हाणे मां पहिरियों तोखे सिंपल नमूने मां अचां थो रेडिट ते, हुन में मां लिखियो आहिनि डैंक मीम्स। ठीकु आहे, डैंक माना थोड़ी हटके मीम्स, सम्झा? त हाणे तव्हां ईअं पहिरीं वारी ॾिसो, हे सम्झ में थो अचे तोखे, ॾिस 2000s एंड एग्जैक्टली, हे हिकिड़ो कार्टून नेटवर्क आहे, हुन ते हुयो, सम्झे? त इहा जेकी मीम आहे, इहा रियलिटी आहे, सम्झो। 2000 and 2010s kids looking at their omnitrix, wondering why it's only making sound effects and not turning them into aliens. छोकी हुन कार्टून में वॉच जे थ्रू, जीअं बेन 10 में हुयो, वॉच जे थ्रू हो एलियन ठही वेंदो हुयो।
उअं ई ओमनीट्रिक्स बि आहे हिकिड़ी. I have to give you a disclaimer here guys. ईअं जाम दफ़ा थियो आहे नवीन पंहिंजे स्टेटस ते जेको बि विझंदो आहे न व्हाट्सएप स्टेटस ते पोइ मां रिप्लाई कंदी आहियां कैन यू प्लीज़ एक्सप्लेन. हा मूंखे ख़ाली तूं ई न कंदी आहे, मुंहिंजा सब कॉन्टेक्ट लॻभॻि पुछंदा आहिनि ये किसके लिए डाला था. त माना हिन जो जेको IQ लेवल आहे न हितां जो उहो मूंखे लॻंदो आहे जाम वधीक आहे एंड आई सरेंडर. मां हिन खां जाम हेठि आहियां इन टर्म्स ऑफ इंटेलिजेंस. हिनखे जेकियूं ॻाल्हियूं सम्झ में ईंदियूं आहिनि डीप वारियूं मुंहिंजो उन एंगल ते कॾहिं कॾहिं दिमाग़ बि न वेंदो आहे. त हाणे हे जेको ओमनीट्रिक्स वारो तो ॿुधाए मूंखे त ख़बर बि न ओमनीट्रिक्स छा आहे. त आई थिंक इट्स जीअं बेंटेन कार्टून हूंदो हुयो त असां नंढे हूंदे ॾिसंदा हुआसीं न भई वॉच जे थ्रू चेंज करे पोइ पाण खे एलियन थो ठाहे. त उहो ई आहे मीम कि भई अञा ताईं छोकिरो जेको फोटो में ॾेखारे थो भई वाई इज़ इट नॉट चेंजिंग मी ओनली मेकिंग साउंड इफेक्ट्स. तॾहिं उहो रिएक्शन वारी आहे हेठि. त आई थिंक इट्स ऑल कनेक्टेड टू योर GK. ख़बर हुजणु. हा ख़बर हुजणु वॉट यू आर गोइंग थ्रू इन डे टू डे लाइफ. करेक्ट. हुनजे बारे में हाणे जीअं फॉर एग्ज़ाम्पल हे फनी आहे ऐं हिकदमि लेम आहे पर हिनखे बि मीम चइबो आहे. मॉम हैंड्स मी द फोन इट्स योर डैड मी वंडरिंग हाउ माई डैड टर्न्ड इनटू अ फोन. आई लव हिकदमि सिंपल ईज़ी पर कैट खे फोटो विझी करे अञा थोरो फनी थो थी वञे. त ईअं मीम्स ठहंदा आहिनि. त हे जेको आई मे हैव बीन इहे ॿ कनेक्टेड न आहिनि. न हे त टाइटल आहे हुनजो आई मे हैव बीन हाई. त ये मीम्स डाउनलोड करे सघिबा आहिनि सेव करे सघिबा आहिनि. हाँ एज अ फोटो एज अ वीडियो यू कैन डाउनलोड एवरीथिंग. Do you think we as a community are moving towards talking less and expressing very little and in very short sentences? हाँ आई थिंक सो अकॉर्डिंग टू मी थोरो घणो ई वञे थो. सभु ॼणा लॻभॻि हाणे ईअं आहे भई मोबाइल ते ई आहिनि त पोइ टेक्स्ट मैसेज या कुझु शॉर्ट फॉर्म में जल्दी सम्झाए टाइप्स यू नो. कंहिंजी वधीक बक बक न ॿुधणी आहे. न जीअं हाणे तूं मूंखे चए फटाफट ॿुधाए न. हा यू कैन रिलेट टू दैट. भाई जल्दी एक्सप्लेन कर न छोकी सभिनि खे पंहिंजो पंहिंजो कमु आहे. उहो चई करे माण्हू हली वेंदा आहिनि पर एक्चुअली हुननि खे पंहिंजो कमु न आहे. कंहिंखे हुननि खे जल्दी निपटाइणी आहे ॻाल्हि. I was about to say we all are actually leading very lonely lives but we are showing that we are very busy. हा मूंसां गॾु अची करे वाइब्स अचनि थियूं तोखे मोटिवेशन. वाह वाह थैंक यू नवीन मूंखे वाह चई. हा ॾिस जीअं हे आहे माइली साइरस व्हेन किलोमेट्री साइरस वॉक्स. I actually understood this. हा इहो सिंपल आहे पर सुठो आहे. हुनजे भाईअ जी रिएक्शन ॾिस WWE जी. आई एम सो प्राउड ऑफ माई सेल्फ. अच्छा हाणे मूंखे ॿुधाए हे जेको मीम वर्ल्ड आहे हिन में माण्हू फेमस कीअं थिए. जीअं तुंहिंजो हो जेको रैपर आहे ड्रेक उहो केॾो फेमस थी वियो हर फोटूअ ते. हा उहो ॾिस हुन में फेमस थियण जो छा ॻाल्हि आहे की भई माण्हू तुंहिंजो मीम कॾहिं न ठाहे. I'm sorry I got distracted. Can you please share this? हा कैन यू क्लीन माना इहा जेकी जिते इहा खिले थी उहो ॿुधायांव छा आहे. व्हेन यू क्लीन द टॉयलेट सो नाइसली दैट यू ओनली That the only piece of shit left is your reflection. हुन ते एम्बर हर्ड जो फोटो आहे. सो यू नो एम्बर हर्ड इज रिसेंटली डूइंग शिट ऑन द बेड. सो असां लास्ट वीक हिन बारे में ॻाल्हायो हो तव्हां सां इहो वीडियो शेयर कयो हुयो. हा सॉरी यू वर टॉकिंग अबाउट ड्रेक. हा त हे कीअं हे बेसिकली कीअं की भई माण्हू तोखे कहिड़े तुंहिंजे फोटो रिएक्शन खे पकड़नि था हुनजे मथां थो डिपेंड कनि. ऐं कंहिंखे रिलेट थी थो सघे उहो सॼो कनेक्टिंग आहे. उहो नथो थी सघे भई हा हिन हीअं रिएक्शन कई त हुन एक्सप्रेशन जे मथां पोइ हाणे असां मीम ठाहींदासीं. ईअं कुझु कंपलसरी न आहे. थी थो सघे तुंहिंजे फैन फॉलोइंग ई तुंहिंजो उहो अब अॻियां वधाए. राइट त डिपेंड्स हाउ पॉपुलर यू आर इवन आउटसाइड ऑफ द मीम वर्ल्ड. हा एग्जैक्टली ऑफ कोर्स. त जीअं हाणे इन जेको टमाटर जो थियो क्रिस रॉक वारो. अरे ज़बरदस्त मस्त. उन ते छा मीम ठाहिया तो ख़ुशि थी वञे न. खतरनाक. जीअं हाणे हे आहे live footage of Jada Smith and Amber Heard fighting over who can be more emotionally toxic to their significant other. जीअं हाणे जीअं हिनखे सम्झण लाइ सभु माण्हू न सम्झी सघंदा जेडा स्मिथ केरु आहे एम्बर हर्ड केरु आहे. त हुननि लाइ तव्हांखे इन जनरल नॉलेज हुजणु जाम ज़रूरी आहे. सर तूं सम्झी अगरि तव्हांखे विल स्मिथ ऐं जेडा स्मिथ वारो एपिसोड न ख़बर आहे ऑस्कर्स वारो ऑस्कर्स न केमीज़ ऑस्कर्स. हा त आई नो त मुंहिंजो GK यू कैन सी त वॉट अ कंपैरिजन डूड वॉट अ कंपैरिजन. सम्झो त इहा ॻाल्हि आहे. त तुंहिंजे हिसाब सां असां बि मीम ठाहिणु चालू करे था सघूं. असां मीम ठाहे था सघूं पर दैट डज़ंट मीन की भई असां जल्दी फेमस थी वेंदासीं. उन्हनि सभिनि खे टाइम लॻंदो आहे. ज़रूरी न आहे न मीम फेमस थियण लाइ ठाहियूं. फेस जे मथां कंपलसरी न आहे. तव्हां इन जनरल भई हाणे तूं सम्झ हिन ग्लास त न कंहिं माण्हूअ जो फोटो खणे
हुनजे हेठां तूं कुझु ईअं तोखे लॻे थो भई घर में या आसे पासे में या माण्हुनि जो ट्रेन में अचु वञु चालू आहे त हुननि में कहिड़े टाइप जा माण्हू था मिलनि, हुननि जो कीअं रिएक्शन आहे, तूं हुननि जे हेठां लिखे थी, सो दैट कैन बी फेमस, दैट इज़ टाइप ऑफ अ मीम. So basically meme is an expression or a commentary on something. हाँ जी, सभु सुठा न हूंदा आहिनि, के सुठा हूंदा आहिनि. हाँ. समझे? Me at the parties watching people eat salt through their nose. Actually बेशैला तो गाला है ना. हाँ, समझे? I am smart. हाँ. People, I'm smart. It's not salt. It's something else. Drugs ला तो गाला है ना. हाँ. When Caesars starts gliding through the paper, पोइ कहिड़ो ईअं satisfaction वारो फील ईंदो आहे. इहो उहो फोटो आहे. Okay, so that was it guys. तोखे memes जाम वणंदा आहिनि and अगर माण्हू खे तो तुझे टाइप जा memes ॾिसणा हुजनि, so where should they follow? इंस्टाग्राम ते मां कॾहिं कॾहिं विझंदो आहियां ऐं पंहिंजे व्हाट्सएप ते त हमेशह ई विझंदो आहियां, बट आई कैन नॉट शेयर माई पर्सनल नंबर. असां सिंधी मीम ठाहियूं. हाँ, सिंधी मीम्स ठही था सघनि न, सिंधी मीम्स ठहंदा बि आहिनि, मां हिकु ॿ ॾिठो हुयो, पर असां अञा थोरो हुन ते क्रिएटिविटी करे था सघूं. Cool. We will start making. अगर तव्हां ठाहियो त असां सां शेयर कयो. इंस्टा हैंडल्स असां ॿिन्ही जा मां हिते विझांव थी. प्लीज़ लाइक शेयर फॉलो एवरीथिंग, कमेंट कयो, सब्सक्राइब कयो, घंटी वॼायो, नई घंटी वॼायो. But I think I want one more episode on memes where we share the top most famous memes ever. न, ईअं हुननि जो बि रेशियो अलॻि अलॻि थींदो आहे. सभु मीम्स हमेशह एवरी वीक चेंज थींदा आहिनि. भई अॼु हो टॉप ते आहे त नेक्स्ट वीक जेको सेकेंड आहे उहो टॉप थी थो सघे. सो इट ऑल डिपेंड्स ऑन हाउ मेनी पीपल आर लाइकिंग दैट मीम एंड फॉलोइंग दैट मीम या रिलेटिंग टू दैट मीम एंड दे आर शेयरिंग विद एवरीबडी एल्स.